भलीकार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ में शेयर कंदासीं पाकिस्तान के सफारती मैदान में अहम कामयाबी मिली है। पाकिस्तान सलामती काउंसिल के 15 रुकनी दहशतगर्दी रोड़ कमेटी जो नायब सदर चूंडिजी वियो। कमेटी आलमी सतह ते दहशतगर्दी खिलाफ कदमनि जी निगरानी कंदी आहे। पाकिस्तान तालिबान ते पाबंदियुनि वारी कमेटी जी सरबराही बि कंदो। अवांखे अपडेट कयो पिया। कमेटी तालिबान जा असासा मंजमिन सफ़री पाबंदियुनि ऐं हथियारनि जी रोकथाम बाबति फ़ैसिलो कंदी। पाकिस्तान के दहशतगर्दनि जो सहूलतकार करार ॾियण वारो भारती मौक़िफ़ दफ़न थी वियो। अवांखे आगाह कंदासीं पाकिस्तान जी सफारती मैदान में कामयाबी। पाकिस्तान सलामती काउंसिल के 15 रुकनी दहशतगर्दी टोड़ कमेटी जो नायब सदर चूंडिजी वियो आहे। कमेटी आलमी सतह ते दहशतगर्दी के खिलाफ कदमनि जी निगरानी कंदी आहे। पाकिस्तान तालिबान ते पाबंदियुनि वारी कमेटी जी सरबराही बि कंदो। कमेटी तालिबान जा असासा मंजमन सफ़री पाबंदियुनि ऐं हथियारनि जी रोकथाम बाबति फ़ैसिलो कंदी। पाकिस्तान के दहशतगर्दनि जो सहूलतकार करार ॾियण वारो भारती मौक़िफ़ दफ़न। अपडेट कयो अवांखे पाकिस्तान जे सफारती मैदान में अहम कामयाबी। पाकिस्तान सलामती काउंसिल जे 15 रुकनी दहशतगर्दी तोड़ कमेटी जो नायब सदर चूंडिजी वियो।